असां खां जेतिरो थी सघियो असां इंशाल्लाह कोशिशि कंदासीं। बाक़ी तव्हां सभिनी जी महिरबानी, सभु हिते आया आहियो ऐं तव्हां असांखे हिकिड़ो सिक जो सॾु ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच अदा। 40 सालनि में जंहिं शइ जो मूंखे घणे में घणो फ़ख्रु इहो आहे त 40 सालनि में विदाउट एक्सेप्शन हर 2 सालनि खां पोइ सना में इलेक्शन थींदियूं आहिनि। वो ज़रूरी ना है हर इलेक्शन में असांजा हम ख़्याल माण्हू अचनि। कुझु कॾहिं अहिड़ो दौर ईंदा आहिनि जेके माण्हू सम्झंदा आहिनि त सना खे एडवोकेसी, जेको टियों मुंहिंजे ज़हन में सना जो वॾे में वॾो कमु आहे उहा एडवोकेसी। असांखे पंहिंजे हक़नि लाइ, पंहिंजी धरतीअ जे हक़नि लाइ, पंहिंजे माण्हुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारण जो। उन में कुझु माण्हू सम्झंदा आहिनि त इहो शायदि न करणु घुरिजे, सियासी थो थियो वञे। आउं त चवंदो त घर में जंहिंमें हिकिड़ो माउ पीउ ऐं 2 ॿार आहिनि उन में सियासत आहे। घर में के नुंहुं ऐं सस जे विच में सियासत आहे। सियासत हर 2 इंसाननि जे विच में आहे। तव्हां सियासत खे अवॉइड करे कोन था सघो। विदाउट एडवोकेसी यू कैन नॉट डू दैट। पर जीअं सना जा बाय लॉज आर वेरी क्लियर that we will work for all rights of sin. वो geographical rights हुजन, वो demographic rights हुजन, वो economical rights हुजन, वो environmental rights हुजन। And सना 40 साल खां कंदी रही आहे, कंदी रहंदी। ऐं तव्हांखे वरी ख़ुशीअ सां ॿुधायां थो, कुझु ॻाल्हियूं थियूं हींअर, मतिलबु कुझु माण्हुनि खे मायूसीअ जूं। तव्हांखे 2 मिसाल ॾींदुसि। हिकिड़ो मिसाल, असां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन ठाही, उनजो नालो आहे सिंधी स्टूडेंट नेटवर्क। असांजो ख़बर त पए त घणा सिंधी आहिनि अमेरिका में। हिकिड़े साल में असांखे ख़बर पई त अमेरिका में 55 सिंधी स्टूडेंट्स आहिनि जेके PhD था कनि। इहे इन्हनि तालीमी इदारनि मां निकिरी आया आहिनि। ॿी असांखे ऑर्गेनाइज़ेशन ठाही पिपला जे नाले सां, फिजिशियंस ऑफ इंडस वैली नॉर्थ अमेरिका। थींदो इहो आहे अमेरिका में, ऐं पाण फिजिशियन आहियां, जेके डॉक्टर आहिनि उन्हनि ख़बर हूंदी। हुते अमेरिका में रेजिडेंसी वठण लाइ पहिरीं ॿारनि खे रोटेशन करणियूं पवंदियूं आहिनि, कुझु क्लिनिकल कमु करणो पवंदो आहे, को रिसर्च करणी पवंदी आहे, त जीअं उन्हनि खे रेजिडेंसी में स्लॉट मिले। थींदो आहे हिस्टोरिकली जेके पुराणा जिते असांजे मेडिकल स्कूल्स आहिनि, जीअं डाउ आहे, किंग एडवर्ड आहे, उन्हनि जूं हुते अलमनाई आहिनि। उन्हनि लाइ फ्रेश ग्रेजुएट रूट हूंदो आहे, थी वेंदा आहिनि। पर उहे सिंध जा मेडिकल स्कूल जेके असांजे, हिकिड़ो लफ़्ज़ 2 लफ़्ज़ आउं कॾहिं इस्तेमालु कोन कंदो आहियां, हिकिड़ो इंटीरियर एक्सटीरियर सिंध, इहो असांजी ज़बान में कॾहिं न हुअणु घुरिजे। देयर इज़ नो इंटीरियर एक्सटीरियर सिंध। सिंध सिर्फ़ु हिकिड़ी आहे ऐं हमेशह रहंदी। हुन ते को असांजो शक कोन करे कंदासीं। पर उहे स्टूडेंट्स हू कम फ्रॉम अंडर सर्व्ड एरियाज़ ऑफ सिंध, who have come from newer medical schools, who do not have alumni, strong alumni. असां उन्हनि लाइ ठाही त हिकिड़ी असां जेके सीनियर फिजिशियंस आहियूं उन्हनि खे हेल्प करियूं, उन्हनि खे स्टूडेंट्स खे, ग्रेजुएट्स खे रेजिडेंसी ॾियारण। दानिश्वर उन्हनि जे ज़रिए बि उन्हनि उहा ताक़तवर तहरीक हलाई। ऐं पोइ जेको तव्हां ॾिठो त बबर लॉ में असांजे वकीलनि सां गॾु असां सभिनी क़ौमी तहरीक जे साथियुनि गॾिजी उन जेको चैलेंज हो उनखे रद्द कयो। त अॼु बि असां मुकमिल तौर ते सम्झूं था त पीपुल्स पार्टी जेकी 18 सालनि खां वठी हिते तबाही कई आहे, असां फ़िक्रमंद आहियूं त असांजे तालीमी इदारनि में दाख़िलाउनि खां वठी पब्लिक सर्विस कमीशन ताईं नौकरियूं पैसनि ते थियूं मिलनि। मुस्तक़बिल में असांखे को पाणी जो माहिर नज़र नथो अचे, को तालीमी माहिर नज़र नथो अचे, को ज़राअत जो माहिर नथो अचे नज़र, जेको असांखे जेको कॉम्पिटेंट हुजे। जेके माण्हू नौजवान पढ़नि था उहे सभु चवनि था त असां ॿाहिरि वञूं ऐं ॿाहिरि वञी जेको आहे पंहिंजो हुते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ कनि था। तव्हांखे शाबत आहे कि ॿाहिरि वेही बि तव्हां पंहिंजे वतन लाइ सोचो था। पर अक्सर करे असां ॾिठो आहे त हर माण्हू पीपुल्स पार्टी अहिड़ो कल्चर हिते पैदा कयो आहे त हर माण्हू पंहिंजे लाइ थो सोचे, हर माण्हू पंहिंजे ॿारनि जे लाइ थो सोचे। उते ई फ़िक्र साईं GM सां जा पैरोकार अॼु बि हिन क़ौमी जेकी ग़ुलामी आहे असांजे मथां उन में मज़ाहमत कयूं पिया, जिदोजहद कयूं पिया, ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जे निज़ाम जे ख़िलाफ़ मुसलसिल हर चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ गॾु आहियूं। पर तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे त साना में जॾहिं बि जेके बदकिरदार माण्हू अचनि था उन्हनि खे महिरबानी करे अजर कोन पारायो। उहे जेके माण्हू हिते जेके अची तव्हां वटि जेको हिते असांजे इदारनि जी तबाही कनि, असांजो वतन विकिणनि, असांजा वसीला विकिणनि, उते अची वरी सुठी शाइरी कनि या उते चवनि त असां अदीब आहियूं, दानिश्वर आहियूं, सिंध जा गढ़ घुरायूं। उहे क़ौमी गदार आहिनि, उन्हनि क़ौमी गदारनि जी महिरबानी खे रस्ता रोकियो ऐं उन्हनि खे आइनूं ॾेखारियो त तव्हां सिंध जे अंदरि तव्हांजो किरदारु हीअ आहे। बाक़ी असां सभई जेके साथी वेठा आहियूं
असां सभिनि जे रूह में, असांजे ज़मीर में, असांजे ख़मीर में वतन आहे, वतन जी वहदत आहे, उन लाइ जदोजहद जैसी ज़िंदगी आहे कंदा रहंदा। मोहतरम रियाज़ चांडियो साहब, न्याज़ करानी साहब, मां कंहिंजा नाला खणा काफ़ी पंहिंजो ते किरदारु सिर्फ़ु इहो न आहे त साना इहो किरदारु अदा करे थी, पर हिकिड़ी उमेद हिकु आसरो आहे। असां जॾहिं बि सिंध में ॾुखियो वक़्तु ईंदो आहे, जॾहिं हालतूं ख़राबु थींदियूं आहिनि, त असांखे हिकिड़ी उमेद हूंदी आहे त साना में वेठल असांजा दोस्त असांजी रहनुमाई कंदा ऐं इंटरनेशनल लेवल ते असांजो आवाज़ उतारींदा। इहो जेको असांखे हिकिड़ो ट्रस्ट आहे, जेको ट्रस्ट डेवलप थियो आहे, इहा ई फतेह जी अलामत आहे। असां कोन उमेद रखंदा आहियूं त को उते वञी GSN जो झंडो व्हाइट हाउस ते चाढ़ींदा मथे, न, पर असांजो इहो हिकिड़ो उमेद, इहो आसरो हूंदो आहे त असां हाणे सिंध में मालिकी वारा आहियूं। इंटरनेशनल लेवल ते असांजा दोस्त साथी वेठा आहिनि ऐं मूंखे उमेद आहे त उहो असां सभिनी दोस्तनि जी ईअं रहनुमाई कंदा रहंदा। तालीम मिले असांजी रियासत जी ॾाढ असांजा इल्म जो जेको खज़ानो आहे खसे वरितो आहे। असांजो नौजवान घिटिन में हीरोइन आइट्स ऐं एॾनि गंदनि नशनि में लॻी वियो आहे जो हुनखे क़ौम जी दर्द बि न आहे। छो ये यूनिवर्सिटी में आहे त निकिरे थो त हिकिड़ो ख़्वाबु खणी निकिरे थो त वेंदुसि त पंहिंजे पीउ माउ कुराड़े जो सहारो बणंदुसि, भेण खे कंहिं चङे घर में पढ़ाईंदुसि, मां पाण शादी कंदुसि, बचनि खे पालींदुसि। यूनिवर्सिटी खां वञी जॾहिं ॿाहिरि निकिरे थो, हुनजा ख़्वाब टुटनि था। पोइ जेकॾहिं बहादुर आहे, हुनजा ख़्वाब पूरा नथा थियनि त क्लेशन को बि खणी रोड ते थो बीहे। जेकॾहिं बुज़दिल आहे त सस्ते रस्ते ते किरी करे पंहिंजे वजूद खे ख़तम थो करे। असां अॼु उन रस्ते ते जे पहुता आहियूं जो असांजे नौजवान लाइ को रस्तो नज़र नथो अचे। छाकाणि तालीम जा इदारा, तालीम जो सिलसिलो, सिस्टम तव्हां सभिनी जे अॻियां आहे, जेको शऊर ॾे, जेको असांखे सोच ॾे, सम्झ ॾे, उहो ई असां खां खसियो वियो आहे। सेक्रेटरी सां मिलाइनि था, पर इहो तमामु वॾो जेको आहे सो कमु कयो आहे। बाक़ी ॻाल्हि जेका आहे, असां सिंधी माण्हू अॼु बि मुनज़िम आहिनि ऐं उनजो मिसाल गुज़िरियल साल बबरले धरणे में नज़र आयो त सिंधी कहिड़ी बि पार्टीअ सां हुनजो तालुक हुयो, पीपल्स पार्टी सां हो, GSN सां हो, कंहिंसां इन मसइले ते, सिंध जे इशू ते अची उते वेही रहियो ऐं सॼा रियासती इदारा जेके आहिनि उहे ॾकी विया त हिन तरह सां कॾहिं बि असां को ॾिठो त सिंध हीअं मुनज़िम थी सघे थी, हीअं मुतहद थी सघे थी। भई साईं वारा बि उते जेके से कामरेड वारा वेठा हुया जेका धरणे में, हालांकि ॾाढो सख़्तु गरम हुयो। डॉक्टर कालाणी उते पंहिंजो जेको आहे तरो विछाए वेठो, पंडल वारा, साईं रियाज़ वारा, शाह साहब उते भित सां जेको आहे भर रहियो वेठो हूंदो हुयो। पर तमामु उन महसूसु करायो ऐं जॾहिं धरणो ख़तमु थियो, हर को पंहिंजे पंहिंजे घर हलियो ऐं सॼी सिंध हुन में पार्टिसिपेट कयो। सॼी सिंध हुननि खे मैसेज मोकिलियो त कंहिं बि इशूअ ते, सिंध जे इशूअ ते सिंध मुनज़िम आहे, सिंध मुतहद आहे ऐं सिंध खे कॾहिं बि विराए नथो सघे पियो।